बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबवी हज़रत अब्दुल्ला बिन उमरू बिन हिंद चवे थो त हज़रत अली रडी अल्लाह अने फरमायो, जेकर का शइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां घुरंदो होसि त पाण मूंखे अता कंदा हुआ, ऐं जेकर ख़ामोश रहंदो होसि तॾहिं बि सभिनी खां अॻु मूंखे ई ॾींदा हुआ। फरमान नबी अब्दुल्ला बिन उमरू खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बेशक औलाद आदम जूं सभई दिलियूं हिकु दिलि वांगुरु अल्लाह पाक जे ॿिनि आङुरनि जे विच में आहिनि। हर कंहिंजे दिलि खे जीअं घुरे थो तीअं फेराए थो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ए मुंहिंजा अल्लाह दिलनि जा फेराईंदड़, असांजे दिलनि खे पंहिंजे अताअत ऐं इबादत रां फेराए। फरमान नबी जेको का बुराई ॾिसे त उनखे हथ सां रोके, जे उहा पहुच न हुजे त उनखे ज़बान सां रोके, ऐं उहा बि ताक़त न हुजेसि त पोइ उनखे दिलि में बुरो सम्झे, ऐं इहो ईमान जो कमज़ोर में कमज़ोर दर्जो आहे। फरमान नबवी सभ खां वॾो जिहाद ज़ालिम हुक्मरान साम्हूं हक़ जी ॻाल्हि चवणु आहे। फरमान नबवी सदको कंदा करियो, बेशक अहिड़ो ज़मानो बि ईंदो जो माण्हू सदको खणी घुमंदो पर उनखे क़बूल करण वारो न लभंदो। फरमान नबवी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला उन शख़्स खे पसंदि फरमाए थो जेको कामिल यकीन रखणु ऐं गुनाहनि खां तौबा करण वारो आहे। फरमान नबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नंढनि गुनाहनि खे बि हल्को न सम्झो, ख़ुदा जे तरफ़ां उन्हनि जो बि पुछाणो थियण वारो आहे। फरमान नबवी हदीस में आहे त जॾहिं कंहिं वटि न्याणी पैदा थींदी आहे त ख़ुदा उन्हनि वटि फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे, जके अचे चवंदा आहिनि, ए घरवारो अव्हां ते सलामती हुजे। उहे फ़रिश्ता न्याणीअ खे पंहिंजे परनि जे छांव में खणंदा आहिनि ऐं उन जे मथे ते हथु घुमाईंदे चवंदा आहिनि, हीअ कमज़ोर जान आहे जेका हिकु कमज़ोर जान मां पैदा थी आहे। जेको उन न्याणीअ जी निगरानी ऐं परवरिश कंदो क़यामत ताईं ख़ुदा जी मदद उन जे हाल सां शामिल रहंदी। फरमान नबी हज़रत उमर रडी अल्लाह ताला ने बयानु था कनि त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल्लाह ताला इन किताब क़ुरान करीम जे ज़रिए घणनि क़ौमुनि खे बुलंदी अता कंदो आहे ऐं ॿियनि क़ौमुनि खे उन ते अमल न करण जे सबबि हेठि किराईंदो आहे। फरमान नबी बेशक सिज ऐं चंड ग्रहण कंहिंजे मौत जे करे नथा थियनि, पर उहे ख़ुदा जूं निशानियूं आहिनि। पोइ अमीं जॾहिं उहे ॾिसो त नमाज़ पढ़ंदा करियो।